जेको आहे खोलियुमि त हितां छो जेको आहे पाणी थो लॻे। अॼु मुंहिंजो वारो आहे पाणी जो। उहो सही आहे तुंहिंजी ॻाल्हि। मां कल्ह खां वठी 8 जरेब मुंहिंजा जेको आहे सुका सुका था वञनि। मुंहिंजी हिकु त फसल सही न थियो आहे। छाजे करे तोखे न मुनो न करे हींअर ई माण्हू थो मां करे असांजो न बराल पाणी असां जरेब मुंहिंजा ॿुड़ी हाणे निकिरी मुंहिंजो वारो आहे। अचो अच्छा जरेब मुंहिंजा हिते सुकंदा बाबा मुंहिंजो वारो आहे। करे मां जेॾी महिल पाणी खोलियो मुंहिंजो वारो आहे। बस क्यों तव्हां पाणी जे वारे जे करे सोच मसाद हिक ॿिए जूं मुंडियूं था लाहियो ऐं तव्हां विड़ो था पियो। हुत पंजाब जेको आहे सिंधु दरिया जे मथां चोलिस्तान खे आबाद करण जे लाइ जेको गैराबाद इलाइक़ो आहे सके नालो थो ठाहे तव्हां पंजाब सां नथा विड़ो। हिते सिंधी माण्हू हिक ॿिए खे दफ़न था कयो, हिक ॿिए खे मारियो था। तव्हांखे शर्म अचणु घुरिजे। तव्हां सोचो नथा हीउ तुंहिंजो भाउ आहे, हीउ तुंहिंजो बि भाउ आहे। तव्हां भाउर हिक ॿिए जूं मुंडियूं था लाहियो। दादा हे बिल्कुलु सही थो चए। असां हिते पाण में विढ़ूं था पिया, हुतां असांजो पाणी बंदि आहे। जे अगरि हिते झड़ो था असां कयूं न, इहो झड़ो असां हुते कंदासीं न, असांजो पाणी बि बहाल थींदो। असांजे जियापे लाइ असांखे जेको पाणी ॾिनो थो वञे उन फुड़ी फुड़ीअ लाइ असां सिकंदासीं। जे अगरि 6 किनाल हे तयारु थिया त पोइ इहा ॻाल्हि आहे त अचो ऐं रोडनि ते निकिरी हलो, सभु गॾिजी निकिरूं था। सिंधियो यादि रखो, जेकॾहिं अॼु बि तव्हां सुता रहियव सिंधु सुकी वेंदो ऐं सिंध जा माण्हू जेके आहिनि पाणीअ जे फुड़े जे लाइ त परेशान हूंदा, पर तव्हांखे जेको आहे जनाज़नि जे लाइ बि पाणी न मिलंदो। इन सॼी सूरत हाल में सिंध जो मीर पीर जागीरदार सभु ख़ामोश तमाशे वारो किरदारु अदा करे रहियो आहे। तव्हांखे उथणो पवंदो। अचो पंहिंजे बचनि लाइ, अचो पंहिंजे बच्चनि जो मुस्तक़बिल ठाहियो। सिंधूअ ते धारो, दरिया ते धारो, सिंधूअ ते धारो, दरिया ते धारो। दोस्तो, जेकॾहिं असांजो वीडियो अव्हांखे पसंदि आयो आहे लाइक कमेंट ऐं शेयर कयो। महिरबानी।